360 खुदा न आहिनि, हिकिड़ो खुदा आहे पर उन 360 मंझान जीअं तव्हां चओ काज़ी अहमद जो पगदार फलाणो वॾेरो आहे, वॾेरा त हिते तव्हांजा घणा हूंदा, 1 2 3 4 5 6 7 घर घर में वॾेरो आहे, पर तव्हां चवंदो त न बाबा वॾेरो उहो आहे जेको फलाणे ख़ानदान सां जो ताल्लुक आहे, सभु न हिकिड़ो ई। उन्हनि खे जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात जे हबीब ॿुधायो त अल्लाह अहद, अल्लाह अकेलो आहे, त सोच में पइजी विया वो अकेलो अल्लाह लाता या मनाता या उज़्ज़ा या वुद्दा या हुबला, कहिड़ो उन्हनि मज़ा हिकिड़ो अल्लाह आहे। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूबनि खे चई ॿुधाए न लात न मनात न उज़्ज़ा न वुद न हुबल, को बि अल्लाह इल्म जा कोन्हे। अल्लाह तो उहो आहे आमना जे लाल खे रसूल बणाए मोकिलियो। वल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा, ओहो अल्लाह ओहो माबूद ओहो इबादत जो लायक, ओहो ही हकीकी रब्बुल आलमीन जय अरसल रसूलहु, लात मनात उज़्ज़ा न उहो ही जय रसूलुल्लाह खे मोकिलियो। लात खे अल्लाह कोन मोकिलियो, मनात उज़्ज़ा वुद हुबल खे न, कईं खे न, जेकॾहिं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मोकिलियो आहे त तव्हां असांजे सरदार रसूलुल्लाह खे मोकिलियो। क़ुरान करीम में अल्लाह जे तौहीद जी जेका ख़ालिस सूरत बयान कयल आहे उन जो नालो आहे सूरत इख़लास। छा आहे नालो बाबा? ऐं तव्हांखे सभिनी खे खड़ो करे यादि हूंदी, नंढड़ी आहे। सूरत बकर में नमाज जो बयान आहे, हज जो बयान आहे, ज़कात जो बयान आहे, शिरक जी तरदीद आहे, बिदअत जी तरदीद आहे, यहूदियुनि जी तरदीद आहे, नसारनि जी तरदीद आहे, ज़िना खां मनो कयो वियो आहे, कूड़ ॻाल्हाइण खां मनो कयो वियो आहे, व्याज खाइण खां मनो कयो वियो आहे, ज़ुल्म करण खां मनो कई वई आहे। अहिड़े तरीक़े सां सूरत आल इमरान आहे, सूरत यूसुफ आहे, सूरत यूनुस आहे, सूरत मोमिनून। तव्हां जेतिरियूं बि क़ुरान करीम जे सूरतुनि ते गौर कंदो त उन्हनि सभिनी सूरतुनि में गॾियल सॼियल बयान आहिनि, अल्लाह जे ज़ात बाबरकात सभई बयान कया आहिनि, पर उहा सूरत इख़लास